ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं नवदेरो मां, जिथे साधुदेरो में 2 नौजवाननि जे क़त्ल ख़िलाफ़ सखर लाड़काणे रोड ते धरणो हंयो वियो आहे। नौजवाननि इरफान अमजद मंगनेजो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारिस औरतुनि ऐं मर्दनि धरणो हंयो आहे। जवाबदार पंहिंजे घरनि में वेठा आहिनि, जेके असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे त पुलिस रिश्वत वठी ख़ामोश थी वेही रही आहे। मक़तूल नौजवाननि जा कातिल जेसीं ताईं गिरफ़्तार न थींदा, एहतिजाजी धरणो जारी रहंदो, इहो चिताव ॾिनो वियो आहे। SHO नवदेरो तौफ़ीक़ शाह धरणे वारे हंधि पहुतो मुज़ाहिरीन पारां धरणो ख़त्म करण खां इनकार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया नवदेरो मां, जिते सईदुदेरो में 2 नौजवाननि जे क़त्ल ख़िलाफ़ सखर लाड़काणो रोड ते धरणो हंयो वियो आहे। नौजवाननि इरफान अमजद मंगनेजो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारिस औरतुनि ऐं मर्दनि धरणो हंयो आहे। जवाबदार पंहिंजे घरनि में वेठा आहिनि, जेके असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे त पुलिस रिश्वत वठी ख़ामोश थी वेही रही आहे। मक़तूल नौजवाननि जा कातिल जेसीं ताईं गिरफ़्तार न थींदा, एहतिजाजी धरणो जारी रहंदो, अहिड़ो चिताव ॾिनो वियो आहे। जॾहिं त SHO नवदेरो तौफ़ीक़ शाह धरणे वारे हंधि पहुतो मुज़ाहिरीन पारां धरणो ख़त्म करण खां इनकार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुमताज़ ज़खरो। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, नवदेरो लॻ सैदुदेरो में 8 महीना अॻु मंगणे जा गोपांग बिरादरी जे धुरनि में खूनी तकरार तां क़त्ल थियल 2 नौजवाननि जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सुबुह खां सखर लाड़काणो रोड ते असनवाण खां एहतिजाजी धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो आहे, जंहिं करे ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। एहतिजाज कंदड़नि में यासमीन, रफ़िया, राशिदा, गुलाम मुस्तफ़ा, अमीन मंगनेजो ऐं ॿिया शामिल आहिनि। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त वाक़ई खे 8 महीना गुज़री विया आहिनि, पर असांजे मक़तूल नौजवाननि इरफान ऐं अमजद मंगणे जा कातिल गिरफ़्तार न कया विया आहिनि। जवाबदार पंहिंजे घरनि में वेठा आहिनि, जेके असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस रिश्वत वठी ख़ामोश थी वेही रही आहे। थाणनि जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि। मक़तूल नौजवाननि जा कातिल जेसि ताईं गिरफ़्तार न थींदा, एहतिजाजी धरणो तेसि ताईं ख़त्म न कंदासीं। जॾहिं त DSP नवदेरो हामिद जुमाणी ऐं SHO नवदेरो शायदि मेमण लेडीज़ पुलिस समेत वॾनि अटालनि सां धरणे वारे हंधि मौजूदु आहिनि। उनखां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त SHO शायदि मेमण जूं मुज़ाहिरीन खे एहतिजाज करण ख़त्म करण लाइ कयल सभु कोशिशूं नाकाम नज़र अची रहियूं आहिनि ऐं मुज़ाहिरीन रोड खोलण खां बिल्कुलु इनकारी आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुमताज़ अपडेट करण लाइ।